अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां मुंहिंजो होप अकबर मज़ारी ऐं ॾिसी आया आहियो पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इमरान ख़ान जे हवाले सां अॼुकल्ह कुझु ख़बरूं ठीक न आहिनि। 24 नवंबर खां वठी करे जा मुलाक़ात बंदि आहिनि। फैमिली मेंबर सां बि ऐं ॿिए पासे जे पार्टी अॻवाननि सां बि मुलाक़ातूं बंदि थियल आहिनि ऐं गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां गैर मीडिया ते इंडियन मीडिया इहो जेको आहे प्रोपेगेंडा शुरू कयो त इमरान ख़ान जे सिहत जे हवाले सां ख़बरूं ठीक न आहिनि ऐं उन्हनि कोट कयो अफ़गानिस्तान जे कुझु सहाफ़ियनि खे जेके सोशल मीडिया ते अहिड़ियूं ख़बरूं हलाइनि पिया। अहिड़नि दावाउनि बाद पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि बि ख़दशे जो इज़हार कयो त जेकॾहिं इहे अफ़वाह कूड़ियूं आहिनि, पार्टी जे कंहिं बि हिकु रहनुमा या इमरान ख़ान जे भेनरनि मां कंहिं हिक खे इमरान ख़ान सां मुलाक़ात जो बंदोबस्तु करे मिलायो वञे, जीअं क़ौम खे आगाह कयो वञे उनजे सिहत जे हवाले। हाई कोर्ट मुख़्तलिफ़ हुक्मनि जे ज़रिए इंतज़ामिया खे इहो हिदायत कयो हो ऐं जेल सुपरिटेंडेंट पटियाला जेल खे बि फैमिली मेंबर तोड़े वज़ीर आला खैबर पख्तूनख्वा सां इमरान ख़ान जी मुलाक़ात जो बंदोबस्तु कयो वञे, पर अहिड़े हुकुमनामे खे जेल सुपरिटेंडेंट रद्द करे छॾियो आहे ऐं को बि वज़ाहत जारी न कयो ऐं न ई इन हवाले सां मुलाक़ात जो इजाज़त। वज़ीर आला खैबर पख्तूनख्वा कुझु ॾींहंनि खां पंहिंजे सूबाई मेंबर तोड़े क़ौमी असेंबली जे मेंबरनि सां गॾु पटियाला जे ॿाहिरां धरणो वेठल आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान ईअं सम्झो त सूबाई काबीना समेत अमली तरह सूबे जो वज़ीर आला पंहिंजो सूबो छॾे करे रावलपिंडी जे अडियाला जेल जे ॿाहिरां कैंप लॻाए वेठो आहे। अहिड़नि ख़दशनि बाद इमरान ख़ान जे पुट कासिम ख़ान ट्विटर ते पंहिंजे पोस्ट ज़रिए आलमी बिरादरी खां इहो तालबो कयो आहे त इमरान ख़ान जे सिहत जे हवाले सां जेके ग़लति या कुझु इतला महसूस थी रहिया आहिनि उहे ठीक न आहिनि ऐं इमरान ख़ान खे बिल्कुलु आइसोलेट कयो वियो आहे। उनखे पंहिंजे भेनरनि सां मुलाक़ात जी इजाज़त नथी ॾिनी वञे। उन आलमी रहनुमानि खां बि कई आहे त पाकिस्तान जे हुकूमत सां ॻाल्हि करे इंसानी हक़नि जी बि भंजकड़ी जी लताड़ जेका हुकूमत करे पई उनखे रोकियो वञे ऐं इमरान ख़ान खे पंहिंजे घर भातियुनि सां मुलाक़ात जो इजाज़त ॾिनो वञे। उन ख़दशो ज़ाहिर कयो त ख़ुदा न ख़ास्ता इमरान ख़ान खे कुझु थियो न हुजे ऐं हुकूमत इहा ॻाल्हि लुकाए पए। ॿिए पासे अहिड़े ख़बरनि अचण खां बाद अडियाला जेल जे इंतज़ामिया सुपरिटेंडेंट पंहिंजे हिकु बयान मीडिया में जारी करे ॿुधायो आहे त इमरान ख़ान जी सिहत जे हवाले सां ख़बरूं मन घड़त ऐं बेबुनियाद आहिनि। हू सिहतमंद आहे ऐं रूटीन मुताबिक़ जेल मैनुअल मुताबिक़ के सभु सहूलियतूं मिलियल आहे। अॼु पार्टी रहनुमानि ऐं वज़ीर आला खैबर पख्तूनख्वा इस्लामाबाद हाई कोर्ट वञण जो ऐलान कयो आहे। ॾिसूं था त इन हवाले सां सुनवाई थिए थी या नथी थिए, उन्हनि खे हाई कोर्ट मां कहिड़ो रिलीफ थो